रात विढ़ंदी। सालार छा कयो मु छो छितो थी पियो आई? सजी ज़मीन तुझे नाले छो आहे? तू भेड़ थी करे असा जो हक थी खाए? ज़मीन बाबा मुंहिंजे नाले कई हुई। मूं बाबा का ज़मीन ख़रीद कई हुई। जेकॾहिं मां ख़रीद न कयां हा न त बाबा ॿियो कंहिंखे विकिरो करे छॾे हा। ऐं अॼु तव्हां टुकर लाइ बि मोहताज हुजो हा। मूं त ज़मीन बचाई आहे, इन करे तव्हां अॼु खाओ पिया। याद रख मेरू, ये कहानी ॿुधाए तू मुंहिंजे अंदर जे क्रोध खे थधो नथी करे सघीं। मां तोखे ज़मीन आसानी सां फबाइण कोन ॾींदुसि। ज़मीन मूं फबाई नाहे, मूं बचाई आहे ज़मीन। अॼु ॾींहं ताईं 3 वेलनि खां सवाइ मूं तव्हां खां कुझु घुरियो आहे? को हिसाब वरितो आहे तव्हां खां? मां तोखे ॾिसी रहंदुसि, चङी तरह सां ॾिसी रहंदो आहियां। जेकॾहिं तूं सालार जे ख़िलाफ़ FIR दर्ज कराई त मुंहिंजो भाउ सॼी ज़िंदगी जेल में गुज़ारींदो। सुल्तान, छा तूं असांजे दुश्मननि सां मिली वियो आहीं? तूं मज़लूम जो साथ ॾिनो आहे, तुंहिंजे करे मां ई जान त ॾेई सघां, पर मां पंहिंजी इज़त नथो ॾेई सघां। मूंखे उमेद आहे त तूं बि मज़लूम जो साथ ॾींदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अजी मुरादी आई छा ए खबर अयो भला ये सभा बकती पे थी अची वरी के जो बेड़ो बोड़े आई जन आता तया तू वही पर आऊं आया हा तू हिक हणदो आई न त 10 खणदो आई आई आ वरी 10 हणंदी आया तो 20 खणंदी आया। आही सही वनी हफ़त घरों भाड़ो पाजो भरे अगले के खबर जरूर जी पहुंचाई दिया। अदा खबर पेम तो पुट पे परणाई सो सोच मु वन्या आई तो के बिट्टियूं मुबारकू दई अचा। बिट्टियूं मुबारकू छो? इकड़ी त पुट परणाण जी आ बी वरी छोकरी जा पैर गोराइन उने जी। मुरादी मुझी गाल बुथ मां पाण ड्रामा ही हां मुसाए ड्रामा जा मानक ॾियन हिकड़ी ची भट ची कंदी वतन जी ची खबर तई न मुझो नालो दी तगियो चंगन भलन के त मां 16,000 तगणी कोन ॾींदो आ। तू केड़ी शई? ना 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 नको यो ड्रामो न थई हकीकत थई ऐसा दोरी पेट सा है। राधी मुझी गाल बुध ये कूड़ा सूड़ा सट बट हणी असांजे खुशन के खराब न कर त जाने वधीक न गाला हां तो के खबर आगे भी छोकरी भजी वई हुई पोइ भी तो के अकुल त कोन आयो न वरी उन्हीं छोकरी सा पुट के तो परणाई आई हाने वरी वा छोकरी तो उम्मीद सा आहे। मुरादी चवाए तू तो पंहिंजी ज़बान खे लगाम दे न त एड़ो हशर कंदो सा जेड़ो तो पिरह सा कयो छा थो थई तो के मुझी काबिलियत ते एतबार कोने छा? ई गोठ जा सब बार मुंह जणाया अस्पताल खणी विंदी हुयूं डॉक्टराणी उन्हनि के जवाब ॾींदी हुयूं हे बार मुंह जणाया तग्या आऊं माई जी विख के सुञाणा त इनके काओ महीनो आहे छोकरी खे चौथो महीनो शुरू थियण वारो आहे। लकड़ी वेठी थी सट हणी न ई भट हिकड़ी ॾींदो सा गोठ में ची कंदी वतन ची कड़ी सॼो घर ची करे माछ करे वे वनी के बे जे घर में मर वनी टांडाव के वनी रखो। अॼु मेरू तो चवी सुल्तान केॾो न बदिलजी वियो आहे। साइण नथो चवे। फिकर न कर साइण
असां तमामु जल्द तव्हांजे ॻोठ मां लॾे हलिया वेंदासीं। न सालार साईं रहंदो, न ई वरी मेरो साइण। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।